नाज़रीन, खैरपुर में गुज़िरियल ॾींहुं गुम थी वियल दुकानदार जे वारसनि पारां अगवा जो शक ज़ाहिर कयो वियो आहे। रावत सां वधीक तफ़सील ॿुधण लाइ टेलीफोन लाइन ते मौजूद आहिनि सैफुल्लाह फुलपोटरो। जी सैफुल्लाह, कहिड़ा तफ़सील आहिनि? हाँ जी, खैरपुर में जीवान कम्युनिटी से ताल्लुक रखंदड़ एक दुकानदार गुज़िरियल ॾींहुं सुबुह खां लापता आहे, जॾहिं संदसि वारस सख़्त परेशान आहिनि। खैरपुर जे ए सेक्शन थाणे जी हद महला वॾो अलम जो रहवासी दुकानदार मिठू मल वलद धर्ममल गुज़िरियल ॾींहं खां पुरस्कार नमूने लापता थी विया, जिन संदसि वारस सख़्त परेशान थी विया आहिनि ऐं वारसनि पारां अगवा जो शक पिणु ज़ाहिर कयो वियो आहे। दुकानदार मिठू मल जेको गुज़िरियल ॾींहुं सुबुह जो घरां दुकान ते वञण लाइ निकितो हो ऐं जेको आहे काल खां घर वापसि न मोटियो आहे। जॾहिं संदसि वारसनि जो चवणु आहे त मूंखे मल जी जेका गुमशुदगी बाबति ए सेक्शन थाणे ते MC पिणु दाख़िल कराई आहे, पर इन वक़्त ताईं मिठू मल जो को बि जेको ॾस पतो न पइजी सघियो आहे, जंहिं सबबि सख़्तु परेशान आहियूं ऐं पुलिस बि ॻोल्हा में काई बि मदद न कई आहे। ऐं असांखे शक आहे त मिठू मल खे कंहिं अगवा कयो आहे, जॾहिं त वारसनि DIG सखर ऐं SSP खैरपुर खां पिणु मुतालबो कयो आहे त मिठू मल जी गुमशुदगीअ जो नोटिस वठी संदसि ॻोल्हा में पिणु मदद कई वञे। जी सैफुल्लाह, महिरबानी जी।